सलामत हुजो ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराइनि सां टिपिकल टाक जे तरफ़ां तव्हांजे तरफ़ां धरती टीवीअ तरफ़ां ईद मुबारक ऐं ईद जा ॾींहं हलनि पिया जी त असां जेको आहे सो इहो ख़ुशी जो ॾींहुं आहे। मां चयो त भला हाणे अॼु थोरो असली हालत में असली अचिजे। हालत में बि वेहिजे, किरदार जी, जी, ॾाढा कया आहिनि ऐं माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जे ज़हन में घणा ई सवाल बि हूंदा जेके असां तव्हां खां पुछंदासीं हिन प्रोग्राम जे दौरान। इश्क मुर्शिद ड्रामो जेको हिन वक़्तु सुपर डुपर हिट वञी रहियो आहे, हिन वक़्तु ताईं 1 अरब खां वधीक माण्हू हुनखे ॾिसी रहिया आहिनि। 1 बिलियन व्यूज़ हुनजा थी विया आहिनि सिर्फ़ु यूट्यूब ते ऐं तमामु ज़बरदस्त हुन में कास्ट आहे। बिलाल अब्बास जेको हीरो आहे हुन ड्रामे जो, उनखां अलावा दुरे फिशा आहे जंहिंजे हुसन जो ताब मां न सही सघियुसि। उनखां अलावा नूरुल हसन साहब जो तमामु बहितरीनु एक्टर आहे, सीनियर एक्टर आहे। उनखां अलावा राबिया नूरीन जेका हुनजी बुआ जो कैरेक्टर जंहिं कयो आहे दुरे फिशा जो, उहा ॾाढी सुठी एक्ट्रेस आहे। उनखां अलावा उमेर राना जेको बिलाल अब्बास जो पीउ थियो आहे, उन में सियासतदान जेको थियो आहे। ऐं उनखां अलावा शबीर जान साहब तव्हांखे हिन में नज़र आयो ऐं अली गुल मल्हा जेको तव्हां कैरेक्टर ॾिठो हिन में, जेको चवंदा थोरी थोरी ॻाल्हि ते भले, उन मुख़्तलिफ़ किरदार कया उन में इश्क मुर्शिद में। त सभ खां पहिरियां त फारूक रिंद साहब खे असां इहो सॼो क्रेडिट ॾींदासीं जंहिं एॾो ज़बरदस्त सुपर डुपर हिट ड्रामो ॾिनो ऐं उन में सेफ समय जो गाना बि असां ॾिठासीं ॿुधासीं, अली गुल मल्हा खे बि ॾिठोसीं।